अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। गवर्नमेंट ऑफ सिंध जे हेल्थ केयर डिपार्टमेंट में तमाम घणी जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि, जंहिंमें मल्टीपल फील्ड्स या कैंडिडेट अप्लाई करे सघनि था। जंहिंमें अकाउंटिंग एंड फाइनेंस आहे, जंहिंमें इंजीनियरिंग फील्ड आहे, जंहिंमें सोशल साइंस जी फील्ड आहे। उन सां गॾो गॾु तमाम घणी जॉब अपॉर्चुनिटीज़ हेल्थ केयर फील्ड सां रिलेटेड आहे। ही जीअं तव्हां स्क्रीन ते एडवर्टाइजमेंट ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें उनजी पोजीशन, उनजी क्वालिफिकेशन क्राइटेरिया ऐं प्लेस ऑफ पोस्टिंग रखियल आहे। त काफ़ी जॉब्स अहिड़ियूं आहिनि जेके तक़रीबन सिंध जे सभिनी सिटीज़ में आहिनि। जीअं तव्हां असिस्टेंट फाइनेंस एंड अकाउंट्स जी जॉब ॾिसी रहिया आहियो, इन में जेके फाइनेंस सां रिलेटेड डिग्री थींदियूं आहिनि, जंहिंमें MBA आहे, MCOM आहे, BBA आहे, BCom आहे, उहे अप्लाई करे सघनि था। ऐं इन्हनि जी प्लेस ऑफ पोस्टिंग मटियारी, जामशोरो, खैरपुर, दादू, घोटकी, जेकाबाद ऐं कश्मीर वग़ैरह में थींदी। उन सां गॾो गॾु ही तव्हां नेक्स्ट ॾिसी रहिया आहियो, सुपरवाइज़र सोलर सिस्टम आहे। उनजे अॻियां उनजी क्वालिफिकेशन लिखियल आहे, जंहिंमें डिप्लोमा इन इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक ऐं मल्टीपल जेके बि उन सां फील्ड सां रिलेटेड डिग्रीज़ आहिनि, उहे अप्लाई करे सघनि था। इन जी प्लेस ऑफ पोस्टिंग कराची आहे। ईअं ई हर जॉब जे अॻियां उनजी क्वालिफिकेशन, उनजो प्लेस ऑफ पोस्टिंग ऐं उन जूं रिक्वायरमेंट्स लिखियल आहिनि। ही सोशल ऑर्गेनाइज़र आहे, लेडी हेल्थ विजिटर आहे, मिडवाइफ आहे, नर्स आहे, स्टाफ नर्स मेल आहे, डिस्पेंसर आहे, टेक्नीशियन ब्लड बैंक आहे, टेक्नीशियन डेंटल आहे, टेक्नीशियन हेल्थ आहे, टेक्नीशियन लैब आहे, टेक्नीशियन ऑप्थेमोलॉजी आहे, टेक्नीशियन एक्सरे आहे, टेक्नीशियन NICU आहे। त इहे तमाम ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इन्हनि जे अॻियां तव्हां क्वालिफिकेशन इन जी ॾिसी रहिया आहियो। ही सभु प्लेस ऑफ पोस्टिंग जा सिटीज़ आहिनि, जिन्हनि में जेका जॉब आहे उन जे अॻियां जेका प्लेस ऑफ पोस्टिंग रखियल आहे, त उन में तव्हांजी पोस्टिंग थी सघे थी। हिन में अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 15 मार्च आहे। तव्हां अप्लाई वञी NTS जी वेबसाइट तां फॉर्म डाउनलोड कंदा, उहो फॉर्म फिल करे NTS जे जेको ॾिनल हेड ऑफिस जो एड्रेस आहे उन ते मोकिलींदा। असां ॾिसूं था तव्हां कीअं हिन जो फॉर्म डाउनलोड कंदा ऐं कीअं हिन जे लाइ अप्लाई। फॉर्म डाउनलोड करण लाइ सभिनी खां पहिरियां तव्हांखे OTS जी वेबसाइट ते वञिणो पवंदो, जंहिंजो URL आहे www.ots.org। जीअं ई तव्हां OTS जी वेबसाइट ते वेंदा, हिते तव्हांखे ही प्रोजेक्ट्स नज़र अचनि पिया। हिते तव्हां प्रोजेक्ट्स ते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां प्रोजेक्ट्स ते क्लिक कंदा, त हींअर तव्हांखे हिते ही फर्स्ट जेको प्रोजेक्ट नज़र ईंदो हूंदो, उहो आहे प्राइमरी हेल्थ केयर इन सिंध पार्टनरशिप विथ गवर्नमेंट ऑफ सिंध। हिते तव्हां क्लिक करे डिटेल्स ते ॾिसंदा ऐं ही डिटेल्स ते ही तमामु जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें तव्हांखे अप्लाई करणो आहे। फॉर सपोज तव्हां असिस्टेंट फाइनेंस एंड अकाउंट्स जे लाइ अप्लाई करणु चाहियो था, तव्हां हिते व्यू डिटेल्स में वेंदा ऐं हिते ही पूरी एडवर्टाइज़मेंट पई आहे, जेका असां हीअ डिस्कस कईसीं। हुन सां गॾु गॾु ही रजिस्ट्रेशन फॉर्म आहे। तव्हां हिन फॉर्म ते जीअं ई क्लिक कंदा, ही तव्हां वटि फॉर्म अची वेंदो। हिन फॉर्म में तव्हांखे डेटा फिल करणी आहे, टेस्ट सेंटर, तव्हांखे पंहिंजो डोमिसाइल वग़ैरह, जीअं कंप्लीट हिकिड़ो फॉर्म थींदो आहे जॉब जे लाइ। इहो सॼो फॉर्म तव्हां फिल करे, ही तव्हांखे इंस्ट्रक्शन्स ॾिनल आहिनि फॉर्म जा, इहो पढ़ी करे तव्हांखे फॉर्म फिल करिणो आहे। उन सां गॾु ही तव्हांखे एड्रेस ॾिनल आहे, ही प्रिंट कराए, ही तव्हांखे कट करे जंहिं एनवलप में तव्हां मोकिलींदा, त उन ते ही तव्हां जस्ट पेस्ट करे ऐं तव्हां इस्लामाबाद एड्रेस ते ही मोकिलींदा। ही चालान आहे जेको तव्हांखे पे करिणो आहे कंहिं बि HBL बैंक, फलाह, अलाइड, हबीब मेट्रो बैंक, इन्हनि मां तव्हां कंहिं बि हिकिड़ी बैंक में वञी चालान पे कंदव ऐं उनखे टिक कंदव, हिते पंहिंजा पर्टिकुलर्स फिल कंदव। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी गवर्नमेंट ऑफ सिंध पारां हेल्थ केयर डिपार्टमेंट में जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।